इस्लामाबाद हाई कोर्ट मना थियल फंडिंग केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान के 18 अक्टूबर ताईं गिरफ़्तार करण खां रोके छॾियो। एफआई पारां फॉरेन एक्सचेंज एक्ट तहत दाख़िल कयल केस में इमरान खान जी 5000 रुपयनि जे मचलकन एवज़ ज़मानत मंज़ूर। अदालत जे तलब करण ते इमरान खान ज़ाती सत में पेश थियो। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾिना त दरख़्वास्त गुज़ारे स्पेशल कोर्ट में पेश थिए त एतराज़ न हूंदो। लाॻापियल अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी कई त हिते दरख़्वास्त गैर मौसर थी वेंदी। दरख़्वास्त ॿुधणी हेठि रखूं था, मामिलो हल न थियो त ॿीहर ॿुधणी कई वेंदी। जेल वञण लाइ तयार आहियां। साइफ़र बाबति सदर आरिफ अलवी पंहिंजे बयान जी वज़ाहत करे चुको आहे। एजेंसियुनि जो कमु फोन टेप करण न पर हिफ़ाज़त करण आहे। सिविलियंस थींदी आहे पर फोन लीक थियण वॾो ॾोह आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान जूं इस्लामाबाद हाई कोर्ट में पेशी वक़्त मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर टूंडलिक जो घर जो माण्हू आहे। मेगा मनी लॉन्ड्रिंग केस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज जी बरियत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। लाहौर जी स्पेशल सेंट्रल कोर्ट आॾो लीगी अॻवाननि जे वकील अमजद परवेज़ मौक़िफ़ अख़्तियार कयो त एफआई बदनियती ते ॿधल केस ठाहियो। शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज जे अकाउंट में का बि रक़म नाहे आई। कानून मूजिबि प्रोसिक्यूशन खे केस साबित करणो आहे पर हेल ताईं रिश्वत जे इल्ज़ाम जो को बि सबूत पेश नाहे कयो वियो। एफआई जे वकील फारूक बाजवा दलील ॾींदे चयो त जवाबदार मसरूर अनवर शहबाज शरीफ़ जे अकाउंट खे ऑपरेट कंदो रहियो आहे। वकील अमजद परवेज़ चयो त मसरूर अनवर कॾहिं बि शहबाज शरीफ़ जो अकाउंट नाहे हलायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन विच में गुज़िरियल राति थियल मुलाक़ात जी अंदरूनी कहाणी साम्हूं अची वई। ज़रनि मूजिबि चौधरी शुजात हुसैन वज़ीर आज़म खे आर्मी चीफ जी मुक़ररी ते मशवरो ॾिनो त ही असास ऐं क़ौमी ज़िम्मेवारी जो मामिलो आहे, कंहिं ते ध्यानु ॾियण बदिरां आईन ऐं कानून ते अमल कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चौधरी शुजात हुसैन खे ख़ातिरी कराई त बिल्कुलु ईअं ई थींदो। सिहत बाबति पुछण ते चौधरी शुजात हुसैन वज़ीर आज़म खे मुखातिब थींदे चयो त अवां महांगाई घटाए छॾियो, मां पाण ई ठीकु थी वेंदुसि। शहबाज शरीफ़ जवाबु ॾिनो त इसाक डार अची वियो आहे, रुपए जो मुल्ह बहितर थिए पियो, महांगाई घटिजी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ एशिया में एतमादी साज़ी जे क़दमनि जे हवाले सां थींदड़ कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ काज़ाकिस्तान पहुची वियो। इलाइक़ाई ऐं आलमी मसइलनि ते पाकिस्तान जे मौक़िफ़ खां आगाह कंदो काज़ाकिस्तान जे शहर आस्तान में एशिया में एतमादी साज़ी जे हवाले सां 6 मुल्की सरबराही कॉन्फ्रेंस थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। वज़ीर आज़म इन हवाले सां बयान जारी कंदे चयो आहे त मौसमियाती तब्दीलियुनि सबबि थियल नुक़साननि मज़बूत कोशिशुनि जी अहमियत खे वधाए छॾियो आहे। दुनिया तवानाई ऐं खुराक जी क़ीमतुनि जे इज़ाफ़े सबबि बहरान खे मुंहुं ॾेई रही आहे। इलाइक़ाई ऐं आलमी मसइलनि ते पाकिस्तान जो मौक़िफ़ उजागर कंदुसि। अमरीका चयो आहे त पाकिस्तान में हिकु सिविलियन हुकूमत आहे जेका जमहूरी तरीक़े सां चूंडिजी आई ऐं उहा ई ॻाल्हियुनि लाइ बुनियादी धुर आहे। अमरीकी परॾेही तर्जुमान नेड प्राइस चयो आहे त पाकिस्तानी हिसेदारनि सां असांजा केतिराई गॾियल मुफ़ाद आहिनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जे अमरीकी दौरे बाबति पुछियल सवाल जे जवाब में नेड प्राइस चयो त जनरल बाजवा सां मुलाक़ात जो मौक़ो मिलियो। असीं पाकिस्तान सां पंहिंजे पुराणे सहकार खे क़दुर जी निगाह सां ॾिसूं था। पाकिस्तानी अॻवाननि सां मुलाक़ातुनि दौरान अफ़गानिस्तान जो मुस्तक़बिल, अफ़गान अवाम
ऐं सलामती जा चैलेंजिस हमेशह एजेंडा ते हूंदा आहिनि। नोबल इनाम याफ़्ता मलाला यूसुफज़ई दादू पहुची वई। बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो, सूबाई वज़ीर सरदार शाह ऐं अज़रा पेचुओ मलाला यूसुफज़ई खे बोर्ड मुतासिरनि जी कैंप जो दौरो बि करायो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त मलाला जे दौरे सां सिंध में इंसानी बहराननि वारो मामिलो आलमी सतह ते उजागर थींदो। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच मंछर जा कट बंद करण ऐं पाणी नेकाल जे मुस्तकिल हल लाइ ज़िले इंतिज़ामिया ऐं दरख़्वास्त गुज़ारनि खे मैकेनिज़म जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणी दौरान NHA अमलदारनि खे इंडस हाईवे जो रहियल कम न करण ते छंड। NHA अमलदारनि आछर ताईं कट बंद करे इंडस हाईवे ते ट्रैफ़िक लाइ बहाल करण जी ख़ातिरी। जस्टिस इक़बाल कलोड़ो रिमार्क्स ॾिना त खाणोट खां लाखा रोड ताईं इंडस हाईवे जो 25 किलोमीटर कम अञा ताईं शुरू ई नाहे थियो। रोड हादसनि में माण्हू मरी रहिया आहिनि। मांझंदि वटे ताज़ो हादसे में 15 खां वधीक हयातियूं ज़ाया थियूं। छा अव्हां चाहियो था त माण्हू मरंदा रहनि? सिंध में बोर्ड जी तबाही खां पोइ मुतासिरनि खे वबाई बीमारियुनि मकोड़े वरितो। गैस्ट्रो मलेरिया ऐं डेंगी सबबि अॼु वधीक 6 हयातियूं ज़ाया। तंगवाणी जो नौजवान लियाकत अली मलिक तेज़ बुखार सबबि फौत। जोई जे ॻोठ ड्रिगबाला में ॿारड़े मुसमिल लॻारी मलेरिया वगे दम ॾेई छॾियो। दड़ो भरिसां ॻोठाणे असलम सुमरो ऐं पकाचांग वेझो ॻोठ मशगूर बालादी में नौजवान मुशद रज़ा बालादी खां डेंगी हयाती खसे वरिती। कंबर वेझो पुरत हुब अली चांडियो ऐं ठारूचा भरिसां निगरी सिंधु मला मलेरिया वगे फौत। ट्रांस कराची बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जे चेयरमैन शर्जिल मेमून जी सदारत हेठि बोर्ड जो 20हों इजलास। बोर्ड में 3 नवनि मेंबरनि खे शामिल करण ऐं मातहत ऑडिट कमेटी जोड़ण जी मंज़ूरी। बोर्ड जे ह्यूमन रिसोर्स कमेटी, नॉमिनेशन कमेटी, फाइनेंस कमेटी ऐं बर्तन लाइ कमेटी जी जोड़ जॻह ईंदड़ इजलास ताईं मुलतवी करण जो फ़ैसिलो। बोर्ड जो सालियानो इजलास 13 नवंबर ते घुराइण जो बि फ़ैसिलो कयो वियो। इजलास में BRT रेड लाइन मंसूबे जी जारी तरक़ियाती कमनि जो बि जाइज़ो वरितो वियो। सूबाई वज़ीर शर्जिल मेमून मंसूबे जे रिवर्ट ते यूटिलिटी इंस्टॉलेशन जी मुंतक़िली लाइ लाॻापियल इदारनि सां रोज़ानो जे बुनियाद ते राब्तो करण जी हिदायत कंदे चयो त BRT रेड लाइन कराची जो सभ खां वॾो अहम मंसूबो आहे। देर कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं।